ओम शांति। अॼु जा मावक आहिनि हाईएस्ट अथॉरिटी जी स्थिति जो आधार आहे कंबाइंड रूप जी स्मृति। 30/4/77 जा मावक आहिनि पंहिंजी कंबाइंड रूप जी स्थिति में सदा स्थित रहंदा आहियो। कंबाइंड रूप कहिड़ो कहिड़ो आहे? बाबा चवनि था पहिरियों आहे आत्मा और शरीर, ये कंबाइंड रूप आहे जो अनादि सृष्टि चक्कर में अनादि पाठ वॼाईंदी आहे, वॼाईंदा रहंदा आहिनि। आत्मा और शरीर कंबाइंड आहे न। आत्मा और शरीर सत्य खां वठी करे आत्मा अलॻि अलॻि शरीर वठी करे पाठ वॼाए थी। त पहिरियों कंबाइंड रूप ये यादि रखो कि मां आत्मा, इहो मुंहिंजो शरीर आहे। ॿियो आहे हिन पुरुषोत्तम संगम युग ते ब्रह्मण आत्मायूं अर्थात ॿारनि जो ऐं बाप जो सदा कंबाइंड रूप, ॿारनि जो ऐं बाप जो सदा कंबाइंड रूप यादि हुजे। टियों यादगार रूप में भी चतुर्भुज ॾेखारींदा आहिनि, लक्ष्मी भी ऐं नारायण भी। विष्णु ऐं महालक्ष्मी जो चतुर्भुज ॾेखारींदा आहिनि। त असां आत्मा में लक्ष्मी जा भी गुण आहिनि, नारायण जा भी गुण भरणा आहिनि। त हिकु आत्मा ईअं न, असां हाणे स्त्री जो या पुरुष जो चोलो आहे त असांखे पुरुष जहिड़ा ई कम ईंदा आहिनि न। पुरुष जी आओ त शरीर चोलो अहिड़ो आहे, लेकिन आत्मा में ॿई संस्कार हूंदा आहिनि। स्त्री जा भी हूंदा आहिनि त पुरुष अर्थात सभु कमु करे सघंदी आहे आत्मा। हीअ त माण्हू ईअं चईंदा आहिनि स्त्रियूं ईअं न करे सघंदियूं आहिनि, पुरुष ईअं न करे सघंदा आहिनि। आत्मा में त सभु संस्कार हूंदा आहिनि, लेकिन शरीर ते अची वेंदा आहिनि न, देह भान में अची वेंदा आहियूं, पोइ ईअं लॻंदो आहे। जीअं कोई कोई कमु थींदो आहे न, भई कोई वॾो माण्हू खे चयो झाड़ू पोछो कर त चईंदा असां वॾा माण्हू ईअं थोरी कंदासीं, उहो झाड़ू पोछे जे लाइ उहो ॿी माई रखंदा आहिनि। त कमु त करे सघंदा आहिनि न, लेकिन हीअं पंहिंजे पाण खे सेट करे रखियो अथनि कि असां झाड़ू पोछो थोरी कंदासीं। इहे स्त्री, हिकु आत्मा खे स्त्री जो चोलो आहे त माण्हू हिकु उहो ठाहे छॾियो आहे बसि कि हीअ कमु लेडीज़ कंदी, हीअ कमु जेंट्स कंदो। न, कोई कुझु बि करे सघंदो आहे। आत्मा में सभु संस्कार हूंदा आहिनि। त कहिड़ो कहिड़ो कंबाइंड रूप आहे? आत्मा और शरीर ऐं ॿार ऐं बाप। असां आत्मा आहियूं, बाप सां गॾु कंबाइंड आहियूं। टियों आहे चतुर्भुज। मां आत्मा में लक्ष्मी जा भी संस्कार आहिनि त नारायण जा भी संस्कार आहिनि। चतुर्भुज सदैव कंबाइंड रूप जी नॉलेज खे धारण कंदे हुए हलो त सदा हाईएस्ट अथॉरिटी पंहिंजे खे अनुभव कंदो। सदैव खुद के कंबाइंड रूप में अनुभव करो। मां आत्मा और शरीर आहियां, मां आत्मा बाबा सां गॾु आहियां, मां आत्मा सभु कमु करे सघंदी आहियां। पहिरियों पंहिंजे शरीर ऐं आत्मा जे कंबाइंड रूप खे सदा स्मृति में रखो। शरीर रचना है, आत्मा रचता है। रचता और रचना जो कंबाइंड रूप आहे न। शरीर असांजी रचना आहे ऐं मां आत्मा रचता आहियां। त रचता ऐं रचना जो कंबाइंड रूप त स्वतः ही मालिकपन स्मृति में रहंदो। मालिक जी स्मृति अर्थात हाईएस्ट अथॉरिटी में रहंदा। अगर असां आत्मिक स्थिति में रहंदासीं न त असां सदा अथॉरिटी में रहंदासीं। हलाइण वारी हूंदे न कि हुन जे वश हलण वारा थियूं। असां आत्मा आहियूं, हिन शरीर खे हलाइण वारी आहियूं। ईअं न असां शरीर जे हिसाब सां हलूं। अञा ताईं दुनिया में माण्हू शरीर जे हिसाब सां हलनि था, लेकिन असां आत्माउनि में एतिरी शक्ति आहे कि असां पंहिंजे शरीर खे हलाए सघूं। असां पंहिंजे मन बुद्धि संस्कार खे हिकु जॻह टिकाए सघूं। लेकिन हलंदे हलंदे जीअं माण्हू आत्मा परमात्मा खे मिलाए करे हिकु करे ॾींदा आहिनि, ऐं आत्मा शरीर खे अलॻि अलॻि जे बजाए मिलाए करे हिकु ई मञी वठंदा आहिनि। अर्थात पंहिंजी अथॉरिटी जी स्मृति समाप्त करे ॾींदा।
बाबा चवनि था हीअ जो असांखे अथॉरिटी मिलंदी आहे न आत्मा ऐं शरीर, हिन जी स्मृति खे छुपाए छॾींदा आहिनि, मतिलबु अलॻि करे छॾींदा आहिनि। जीअं हलंदे हलंदे आत्मा परमात्मा खे मिलाए छॾींदा आहिनि, उहा आत्मा शरीर खे अलॻि अलॻि जे बजाए हिकु मिलाए करे हिकु करे ॾींदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि अर्थात पंहिंजी अथॉरिटी जी स्मृति समाप्त करे छॾींदा आहिनि कि असां आत्मा ऐं शरीर हिकु आहियूं न, असां आत्मा ई आहियूं। तव्हां ॾिसो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलंदव न, तव्हां पंहिंजे शरीर खे सुठी रीति हलाए सघंदव, ख़ुदि जे मन बुद्धि संस्कारनि ते पूरो कंट्रोल हूंदो, त इहा अथॉरिटी मिली वेंदी आहे आत्मा खे। हलंदे हलंदे बॉडी कॉन्शियस थी वेंदो आहे त कंबाइंड जे बजाए, हलंदे हलंदे बॉडी कॉन्शियस थी वेंदो आहे त कंबाइंड जे बजाए हिकु ई मञी वठंदा आहिनि, हिकु ई मञी वठंदा आहिनि। त पंहिंजे खे भुलाए हुनजी रिज़ल्ट छा थींदी? जो पंहिंजे खे भुलाए वठे हुनजी रिज़ल्ट छा थींदी? सभु कुझु गवायो त बेहोशी जी स्टेज में पंहिंजो सभु कुझु लुटाए ॾींदा आहियो। अगरि ख़ुदि खे भुलिजो त जीअं बेहोशी जी स्टेज हूंदी आहे, असां सभु कुझु पंहिंजो लुटाए ॾींदा आहियूं। ईअं ई वर्तमान समय संगम युग ते बाप ऐं ॿारनि जो कंबाइंड रूप भी स्मृति, अगरि कंबाइंड रूप जी स्मृति भुलिजी वेंदा आहियूं न, त हाईएस्ट अथॉरिटी जे बदिले पंहिंजे खे निर्बल, शक्तिहीन, उदास, उलझी हुई आत्मा सम्झंदा आहियूं। अगरि असां बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं त पंहिंजे खे निर्बल, शक्तिहीन, उदास, उलझी हुई आत्मा व वशीभूत आत्मा अनुभव कंदा आहियूं। इन करे बाबा चवनि था कॾहिं बि न मां आत्मा मालिक आहियां इहा भुलिजो, न पंहिंजे बाप खे भुलिजो। अॼु बाबा असांखे कंबाइंड रूप था ॿुधाइनि कि अगरि सदा इहे यादि रखंदव कि मां आत्मा ऐं इहो मुंहिंजो शरीर आहे, ऐं मां आत्मा कंहिंसां गॾु आहियां? परमात्मा सां गॾु। कंबाइंड रूप जी स्मृति समृद्धि लाईंदी आहे। कहिड़े बि प्रकार जी माया जे विघ्ननि खे कंबाइंड रूप जी स्थिति सां सामनो करण जी अथॉरिटी ऑटोमेटिकली अची वेंदी आहे। कहिड़े बि प्रकार जो माया जो विघ्न हुजे त कंबाइंड रूप जी स्थिति हुनजो सामनो करण जी अथॉरिटी ऑटोमेटिकली असांखे अनुभव थींदी। कोई भी ॻाल्हि हुजे, बसि बाबा अब सभु सहज थी वेंदो। कोई भी चाहे स्वयं कमज़ोर आत्मा भी हूंदा, लेकिन बाप सां गॾु जे कारण सर्वशक्तिवान जे संग व स्मृति सां मास्टर सर्वशक्तिवान अनुभव कंदा आहियूं। त कंबाइंड रूप जी स्मृति में रहंदव त यादगार रूप सदा स्मृति में रहंदो। त इन करे सदा कंहिंजी कंबाइंड रूप में रहो। हिकु त मां आत्मा, इहो मुंहिंजो शरीर, ॿियो मां आत्मा कंहिंसां गॾु आहियां? बाबा सां गॾु आहियां। त बाबा चवनि था अलंकार स्वरूप माया जीत जी निशानी आहे। अगरि असां हाणे सदा बाप जी यादि में रहंदासीं न, त भक्ति मार्ग में जो अलंकार ॾिना आहिनि देवियुनि खे या देवताउनि खे, इहे सभु माया जी ठहिण जी निशानी आहे। बाबा चवनि था अलंकारी सदा पंहिंजे खे शक्तिशाली अनुभव कंदा। त टे प्रकार जा कंबाइंड रूप जी स्मृति रखो। आत्मा शरीर, बाप ऐं असां ॿार, ॿियो चतुर्भुज। अगरि असां ख़ुदि खे चतुर्भुज विष्णु सम्झंदासीं न, विष्णु या मां लक्ष्मी, त असांजो देहभान ख़तमु थींदो। विष्णु जो चईंदा आहिनि, विष्णु सम्झो। युगल रूप में अकेला न ठहो।
जीअं दुनिया में अॼुकल्ह विशेष सभी कंपेनियन ऐं कंपनी चाहींदा आहिनि, हिन जे पुठियां ई पंहिंजो समय तन मन धन गवाईंदा आहिनि। माण्हुनि खे कंपनी या कंपेनियन खपंदो आहे। कोई त माण्हू कम में बिज़ी थी वेंदो आहे, त कंहिंखे न कुझु साथ खपंदो हूंदो आहे। क्या कोई माण्हू कम में बिज़ी थी वेंदो आहे, कोई भॻवान में बिज़ी थी वेंदो आहे, न त माण्हू खे कोई न कोई इंसान खपंदो हूंदो आहे, या कोई माण्हू खाइण पीअण में बिज़ी थी वेंदो आहे, न त कंहिंखे कंपनी खपे, कंपेनियन खपे। लौकिक में भी दोखो भी ॾेई छॾंदा आहिनि, दुख भी ॾींदा आहिनि, मूड भी बदलदा आहिनि, कॾहिं हंसदा कॾहिं रुलाईंदा। लौकिक में जेका कंपेनियन माण्हू ठाहींदा आहिनि, लौकिक में जेका कंपेनियन माण्हू ठाहींदा आहिनि, उहो कॾहिं दोखो भी ॾेई छॾंदा, दुख भी ॾींदा, मूड भी बदिली कंदा, कॾहिं हंसदा कॾहिं हसाईंदा, कॾहिं रुआरदा भी आहिनि। लेकिन अलौकिक कंपेनियन त सदा असांखे हर्षित रखंदा आहिनि। हिन खां पहिरियों बि बाबा जी जेका महावाक्य हुयो न, सदा सुहागिन जी, मतलब आत्मा पंहिंजी शिव साजन खे सदा पाण सां गॾु रखे। हाणे बि बाबा चवंदा, ॾिसो लौकिक में जेका कंपेनियन हूंदा आहिनि, उहे त असांखे कॾहिं दोखो बि ॾेई सघंदा, कॾहिं रुलाईंदा बि, मूड बि ख़राबु कंदा, लेकिन ये अलौकिक कंपेनियन शिव बाबा असांखे सदा हसाईंदा रहंदा, कॾहिं मूड ऑफ न कंदा आहिनि, कॾहिं दोखो न ॾींदा, ॿियो ई दोखे सां बचाईंदा आहिनि। सदा हिकु जो 1000 गुना ॾियण वारो आहे बाबा, सदा हिकु जो 1000 गुना ॾियण वारो आहे। पोइ बि कंपनी खे न पहचानण जे कारण सदा साथ जे बजाय किनारो करे वठंदा आहिनि। ॾिसो इहे संगम युग ते केॾी वॾी अथॉरिटी असांखे चए थी, मूंसां गॾु रहो, सदा मूंसां पंहिंजो बुद्धि योग मथे परमधाम में लॻाए रखो, सदा मुंहिंजी कंपनी में रहो। त बि ॿार बाप जे साथ खे किनारो करे वठंदा आहिनि, नखरा ॾाढा कंदा आहिनि, कॾहिं मन खे मोड़े वठंदा आहिनि, कॾहिं बुद्धि खे हेॾे होॾे भटकाइण लॻी वेंदा आहिनि, कॾहिं संकल्प सां तलाक बि ॾेई छॾंदा आहिनि, मतिलबु बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि। कॾहिं संकल्प सां तलाक ॾियण अर्थात बाबा खे संकल्प में बि यादि न कंदा आहिनि। हिकु थींदो आहे असां यादि संकल्प त कयूं था, लेकिन बुद्धि नथी टिके, लेकिन संकल्प में छॾे ॾींदासीं त कीअं बाबा सां गॾु साथ रहंदासीं। कहिड़े बि व्यक्ति व वैभव जे वशीभूत थी वञण अर्थात प्रभावित थियण, कहिड़े बि वैभव व्यक्ति जे वशीभूत थी वेंदा आहिनि, त हुनजे प्रभावित थी वेंदा, त बाबा सां किनारो थी वेंदो। त एतिरो समय पंहिंजी कंपनी खे सदा संकल्प सां त्याग ॾेई छॾियो न, बाबा चवनि था, त एतिरो समय बाबा खे असां त्यागे छॾियो। अगरि असां ॿिए कंहिंजी कंपनी में ॿिए कंहिंजी संकल्प असांखे अची विया, हुनजे प्रभावित थी वियासीं, अरे वाह इहो केॾो सुठो आहे, केॾो सुठो आहे, एॾो समय असां बाबा खे तलाक ॾेई छॾियो अर्थात किनारो करे छॾियो। दिल जे सिंघासन ते सचे साथी जे बजाय अल्पकाल जे साथ निभाइण वारा थी वेंदा, सदाकाल न, थोरो समय जो साथ निभाइण वारा थी वेंदा। त बाबा जी यादि भुलिजासीं त थोरो समय ई राज भाग्य मिलंदो, थोरो समय ई प्राप्ति थींदी। त बाबा चवनि था, दिल जे सिंघासन ते सचे साथी जी बजाए अल्पकाल जे साथ निभाइण वारे खे विहारे छॾंदा आहियो। हद जी प्राप्ति जो लोभ ॾेई करे दोखो खिलाइण वारा अर्थात आर्टिफिशियल सोने जो हिरण पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदो आहे। ॾिसो बाबा कहिड़ी भाषा, ॾिसो बाबा चवनि था, अगरि तव्हां थोरो समय जे लाइ कंहिंसां प्रभावित थी वेंदा आहियो,
कंहिंसां आकर्षित थी वेंदा आहियो ऐं बाबा खे भुलिजी अगरि हुनखे यादि था करो त ईअं ई थियो जीअं हद जी प्राप्ति जो लोभ ॾेई करे दोखो खिलाइण वारा अर्थात आर्टिफिशियल सोने जो हिरण पंहिंजी तरफ़ आकर्षित करे ॾींदो त तख्त नशीन सच्चे साथी जे बजाए धोखेबाज़ साथी ठाहे ॾींदी आहे। तख्त नशीन सच्चे साथी जे बजाए धोखेबाज़ साथी ठाहे ॾींदी आहे। संकल्प में आकर्षित थियण अर्थात बाप खे तलाक ॾियण। हिन समय दुनिया में तलाक ॾाढा था थियनि। कई पहिरियों माण्हू चईंदा हुया ब्रह्म कुमारी घर तोड़ाईंदी आहे। अॼुकल्ह त कोई ब्रह्म कुमारी आहे बि न त बि माण्हू फटाफट डिवोर्स था वठी वञनि। त बाबा जो ठहण खां पोइ असां बाबा सां अगरि असांजो बुद्धि युग सदा रहंदो न त तव्हांजी गृहस्थी बि सुठी हलंदो। छो जो सचो साजन असां सां गॾु रहंदो आहे त असांखे जीवन जीअण बि सेखारींदो आहे। अगरि बाबा खे असां संकल्प में त्याग मतिलबु भुलिजी वियासीं, कोई खाइण जी चीज़ ई आहे, सम्झो कोई बि कुझु बि तव्हांखे अगरि बाबा खे भुलिजी करे अगरि असां कुझु खाइण जी चीज़ूं बि यादि था करूं घड़ी घड़ी, हाँ जंहिं समय खाइणो आहे खाओ वटि, बाबा त चईंदा आहिनि न सभु कुझु खाओ पीओ आराम सां रहो, लेकिन असां संकल्प में बाबा जी यादि रहे, बुद्धि बाबा सां गॾु हुजे ऐं खाओ न, मना थोड़ी थो करे बाबा। न हुन जी तरफ़ आकर्षित न थियणो आहे कि असां बाबा खे भुलिजी वञूं। मर्ज रूप में त यादि रहंदो, लेकिन इमर्ज रूप में यादि रहे। वास्तव में बार बार संकल्प में तलाक ॾियण अर्थात सदाकाल जे राज्य भाग्य जो खे तलाक ॾियण। अगरि असां बार बार बाबा खे तलाक ॾियूं था त असां सदाकाल जे राज्य भाग्य जो असांखे तलाक ॾियूं था उनखे। कोई रूसदा बि ॾाढा आहिनि। रूसण जो हिकु मनोरंजन, रूसण बि हिकु मनोरंजन सम्झंदा आहिनि बाबा चवनि था। कई ॿार बाबा सां रूसदा बि ॾाढा आहिनि। चेक करो तव्हां बाबा सां रूसदा आहियो छा? कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि ईअं थी वेंदी आहे त कई ॿार बाबा सां रुसी बि वठंदा आहिनि। रुसण बि हिकु मनोरंजन सम्झंदा आहिनि। बार बार साथी खे रोब बि ॾेखारींदा आहिनि, बाबा खे रोब बि ॾेखारींदा आहिनि। असां त हीअं हलंदासीं, ईअं ई हलंदासीं, असां त ईअं ई कंदासीं, तव्हांखे बि करिणो आहे, तव्हां वाइदो कयो आहे, तव्हांखे वठी करे ई वञंदो। त बाबा खे ईअं ॿुधाईंदा रहंदा आहिनि, बाबा खे ई चईंदा रहंदा आहिनि। सर्वशक्तिवान आयो त शक्ति ॾियो, मदद ॾियण तव्हांजो कमु। ॿार कॾहिं कॾहिं बाबा खे ईअं चईंदा आहिनि, बाबा तव्हां ई चयो आहे न कि तव्हां असांखे साथ वठी हलंदव, साथ लाइक़ु ठाहे करे साथ वठी हलंदव। त बाबा खे ई चईंदा आहिनि कि तव्हां ई शक्ति ॾियो, तव्हां ई मदद करो, तव्हां ई असांखे ठाहियो। लेकिन मदद वठण चईंदा आहिनि कि मदद ॾियणु तव्हांजो कमु आहे, मदद वठणु मुंहिंजो कमु आहे। इहो यादि न रखंदा आहिनि। भई मदद वठण लाइ बि त बाबा खे त यादि करिणो आहे न। बाबा त चईंदा आहिनि न सभु कुझु बोझ मूंखे ॾेई करे असांखे बाबा सिर्फ़ु हिकु कमु ॾिनो अथई। कहिड़ो कमु ॾिनो अथई? सिर्फ़ु असांखे बाबा खे यादि करिणो। त कई ॿार चईंदा आहिनि बाबा तव्हां ई ॾियो, तव्हां ई सभु मूंखां कमु करायो, लेकिन बाबा चईंदा आहिनि लेकिन मदद वठणु त तव्हांजो कमु आहे न, उहो कॾहिं वठी सघंदासीं? बाबा वटि शरीर त आहे न। बाबा खे त असां जॾहिं यादि कंदासीं तॾहिं त बाबा जी मदद बि मिलंदी न। हिकु क़दम मुंहिंजो, 1000 क़दम साथी जो, इहे भुलिजी वेंदा आहिनि।
भई हिकु संकल्प त करो, कम से कम बाबा खे यादि त करो। हिकु कदम मुंहिंजो, हज़ार कदम साथी जो, इहे भुलिजी वेंदा आहिनि। त जो ॻाल्हियूं साथी ॿुधाई उहे ई ॻाल्हियूं पोइ साथी खे बि यादि ॾियाराईंदा आहिनि, मतिलबु बाबा खे बि उहे ई ॻाल्हियूं यादि ॾियाराईंदा रहंदा आहिनि कि बाबा तव्हां हीअं हीअं चयो। लेकिन बाबा छा चयो हुई, श्वासोश्वास मूंखे यादि करो। तव्हां सां ई वियां, तव्हां सां ई उथां, तव्हां सां ई खायां, तव्हां सां ई सर्व संबंध निभायां। ये पिछली मुरली में हुई न, सदा सुहागिन जो अर्थ छा आहे। इहे ॿार भुलिजी वेंदा आहिनि, बाक़ी ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाईंदा रहंदा आहिनि, लेकिन बाबा जो असांखे श्रीमत ॾिनी अथई उहो भुलिजी वेंदा आहिनि। त इहे रोब थियो न, स्मृति जी अंगुली बार बार ख़ुदि छॾे छॾंदा आहिनि ऐं पोइ चवंदा आहिनि तव्हां उंगली छो न पकड़ंदा आहियो। स्मृति जी अंगुली, इहे असांखे यादि रखिणो खपे। ॾिसो, जो हिकु उंगली सां पर्वत उठायो अथई न, त जॾहिं असां स्मृति जी हिकु उंगली बाबा खे सदा यादि कंदासीं, तॾहिं असां हिन कलयुगी दुनिया सां जे हिन लॻाव सभई ॻाल्हियुनि सां, मतिलबु जीवन में जो पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि आहे हुनखे असां ख़तमु करे छॾींदासीं। त बाबा चवंदा आहिनि कि स्मृति जी हिकु उंगली, ये यादि रखो, स्मृति जी उंगली बार बार ख़ुदि छॾे छॾंदा आहियो। बाबा खे यादि करणु ख़ुदि छॾे छॾंदा आहियो। पोइ बाबा खे चवंदा आहिनि बाबा तव्हां असांखे छो, असांजी उंगली छो छॾियो। जीअं नंढे ॿार खे उंगली पकड़े करे हलंदा आहिनि न, ऐं कॾहिं कॾहिं ज़िद कंदो आहे त छॾाए ॾींदो आहे, पोइ पकड़ण बि न ॾींदो आहे। पोइ माउ पीउ ग़लति अगरि उहो कुझु करणु वेंदो आहे त हुनखे ज़बरदस्ती पकड़ंदा अथसि, उहो भले रोए कुझु बि करे, लेकिन पकड़ंदा अथसि न करे ईअं, न त कुझु ख़राबु या कुझु थी वेंदो। त ईअं बाबा जी असां अगरि स्मृति असांजे मन में बाबा भुलिजी वियो त बि बाबा न कंहिं न कंहिं ॿार द्वारा तव्हांखे मदद ज़रूरु करण जी कोशिशि कंदा आहिनि। ॾिसो, भॻवानु असांखे कॾहिं बि न छॾंदा आहिनि। बाबा त बि कंहिं न कंहिं रीति, अगरि असां सम्झो बाबा खे भुलिजी बि आसीं त बि बाबा छो जी पीउ आहे न, त कंहिं न कंहिं द्वारा तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु तव्हांखे अनुभव कराईंदा, तव्हांजी मदद करण जी कोशिशि कंदा। लेकिन कई ॿार अहिड़ा ज़िदी हूंदा आहिनि, पकड़ाए में ई न ईंदा आहिनि, ऐं कुझु ग़लति करे ई छॾंदा आहिनि, त माउ पीउ छा करनि पोइ। त ईअं असां बि आहियूं, अगरि असां स्मृति जी उंगली बार बार छॾे छॾंदा आहियूं ऐं पोइ कंहिंजी बि न ॿुधंदा आहियूं, ख़ुदि जे हिसाब सां ई हलंदा आहियूं, पोइ नुक़सानु थी वेंदो न। त अहिड़ा नाज़ नखरेले ॾाढा आहिनि ॿारनि खे, लेकिन यादि रखो अहिड़ो कंपेनियन जो नैननि में विहारे करे वठी वेंदो, अहिड़ो कॾहिं मिलंदो असांखे पूरे कल्प में। अहिड़ो कंपेनियन कॾहिं मिलंदा असांखे पूरे कल्प में, जो कंपेनियन सां गॾु, जो कंपेनियन सां सदा तोड़ निभायो। त बाबा चवनि था हाणे पंहिंजे हिन कंपेनियन सां असांखे सदा ई तोड़ निभाइणो, अर्थात कंबाइंड रहणो। त बाबा टे ॿुधाई कंबाइंड रहण जो, हिकु त आत्मा और शरीर, ॿियो बाप ऐं ॿार, जो सदा ई अलंकारी स्वरूप रहो, चतुर्भुज, पंहिंजा अलंकार सदा पाण सां गॾु रखो, युगल मूर्त ठहो, आत्मा शरीर बाप सां ऐं लक्ष्मी नारायण, अर्थात असां में लक्ष्मी जहिड़ा संस्कार बि आहिनि ऐं पुरुष जहिड़ा संस्कार बि आहिनि। हुते लक्ष्मी जे जेको स्त्रियनि जो रोल हूंदो आहे, पुरुष जो रोल हूंदो आहे, त उहे सभु संस्कार असांखे हाणे ई धारण करणा आहिनि, सभु गुण, सभु शक्तियूं
सब प्रकार जो सम्झ असांखे हाणे ई धारण करणी आहे। अच्छा, ये अञा ॾाढी ॿी आहे, बाक़ी कल्ह ॿुधासीं। बाबा चई कि साथ साथ ब्राह्मणनि जी कंपनी सभिनि खां श्रेष्ठ कंपनी आहे। ब्राह्मणनि जी कंपनी सभिनि खां श्रेष्ठ कंपनी आहे। जो ड्रामा जे भाग्य प्रमाण असां थोड़ी सी आत्माउनि खे ई प्राप्त आहे, लेकिन कंपनी में भी ॾिसबो आहे कि ये कंपनी लाभ ॾियण वारी आहे, व प्राप्ति कराइण वारी आहे। त ब्राह्मण कंपनी सर्व प्राप्ति कराइण वारी आहे। ब्राह्मणनि जी कंपनी सर्व प्राप्ति कराइण वारी आहे। ब्राह्मणनि में फुल कास्ट भी हूंदा आहिनि त हाफ कास्ट ब्राह्मण भी हूंदा आहिनि। हाफ कास्ट ब्राह्मण अर्थात क्षत्रिय। त कंपनी भी ब्राह्मणनि जी ही खपे, लेकिन ब्राह्मणनि जी कहिड़ी कंपनी, कहिड़े ब्राह्मणनि जी कंपनी करणी खपे जेका फुल कास्ट आहे, जंहिंमें बाबा जी पूरी धारणायूं आहिनि। जो साथी जी कंपनी उहा ई कंपनी खपे। अगरि हाफ कास्ट ब्राह्मणनि जी कंपनी करे वठंदव त बाबा के कहिड़े ॿारनि खे यादि कंदा आहिनि, उन्हनि जी ई असांखे कंपनी में रहणो आहे। त बाबा चवनि था अगरि हाफ कास्ट ब्राह्मणनि जी कंपनी करे वठंदा आहियो त सच्चे साथी सां स्वतः समीप जी बजाए दूर हली वेंदा आहियो। अगरि बाबा जहिड़े ॿारनि जी क्वालिटी ॿुधाईंदा आहिनि, अगरि असां हुन क्वालिटी वारे ॿारनि जी संग में रहंदासीं त असां बाबा सां गॾु संग में रहंदासीं। अगरि असां हाफ कास्ट ब्राह्मणनि जी कंपनी कंदासीं त उहो त वैसे बि बाबा खे एॾो यादि न कंदा आहिनि। हाँ, थोड़े बहुत में ख़ुशि थी वेंदा आहिनि कि हाँ असां ज्ञान ॿुधा आहियूं, मुरली बाबा सां कनेक्शन में, लेकिन धारणा मुहूर्त न आहे, उन्हनि खे हाफ कास्ट चइबो आहे। त अहिड़े ॿारनि जी कंपनी कंदव त बाबा सां दूर थी वेंदव। त बाबा चवनि था अगरि हाफ कास्ट ब्राह्मणनि जी कंपनी करे वठो त सच्चे साथी सां स्वतः ई दूर थी वेंदव। ब्राह्मणनि जी कंपनी चढ़ती कला आहे, क्षत्रियनि जी कंपनी ठहरती कला आहे। कीअं पहचाने सघंदा आहियूं फुल कास्ट? मतिलबु जंहिंजे संग में अची करे अगरि तव्हांखे लॻे थो मुंहिंजे जीवन में उन्नति थिए थी, मुंहिंजे अंदरि परिवर्तन आयो आहे, तव्हांजी चढ़ती कला थिए थी, उहा कंपनी फुल कास्ट ब्राह्मणनि जी आहे। ऐं जंहिंजी कंपनी में अची करे तव्हां में कुझु परिवर्तन न आयो आहे, हाँ उहो मुरली ॿुधंदा आहिनि, तव्हां बि हुननि जी कंपनी कंदा आहियो, लेकिन परिवर्तन धारणायूं बि पकियूं नथी थियनि। हीअं चईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं थींदो न कंहिंसां असां ॻाल्हाईंदा आहियूं ब्राह्मण परिवार में, उहो ॿुधाईंदा आहिनि त हुन सां असांखे ॾाढो कुझु सिखण लाइ मिलंदो आहे हुननि जे अनुभव सां। त अहिड़े ॿारनि जो संग करणो खपे। ऐं जे अगरि कहिड़े ब्राह्मण ॿार सां मिलूं हाफ कास्ट सां, उहो अगरि असांखे अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाए त असां अगरि बाबा सां या यज्ञ सां दूर थींदा वञूं त उहा हाफ कास्ट ब्राह्मण आहिनि। जो जेतिरो श्रेष्ठ हूंदो उनजी कंपनी बि श्रेष्ठ हूंदी। त ब्राह्मण श्रेष्ठ क्षत्रिय खे कमु करे ॾींदा आहिनि। जो कंपनी साथी खे मंजूर न आहे, वफ़ादार साथी कॾहिं अहिड़ी कंपनी न कंदा। जो बाबा जा वफ़ादार ॿार हूंदा न, उहो ऑटोमेटिकली अहिड़ी कंपनी कंदा ई न। ईअं न चइणो आहे कि छा करूं, मतिलबु असांखे ॻाल्हाइणो आहे, संबंध संपर्क में अचिणो आहे, लेकिन उन्हनि जी ॻाल्हियुनि में न अचिणो आहे। बाबा चवनि था ईअं न चओ कि बाबा छा करूं, कंपनी त खपे न। कई माण्हू चईंदा आहिनि न बाबा इहे ई त असांजो परिवार, त हिननि सां त ॻाल्हायूं, कंपनी त खपे, लेकिन कहिड़ी कंपनी करणी खपे इहे बि सोचणो आहे। कल्ह जो तव्हां अहिड़ी कंपनी करे छॾियो, अगरि तव्हां रोज़ु मुरली ॿुधंदा आहियो ऐं कहिड़े अहिड़ी कंपनी करे छॾिया हो त जो तव्हांखे चए कि अरे मां त कॾहिं कॾहिं ॿुधंदी आहियां, हीअं करे छॾंदी आहियां, तव्हांखे केॾी आलस अचे, तव्हां बि सोचो हा उहो बि त ईअं कंदी आहे, मां बि ईअं ई थी करां।
त गिरती कला थी वई न। काथे त पहिरियों पंचुअल हुयो, काथे अगरि हुनजे चइण ते अगरि तव्हां उहो करणु लॻी वियो, सो हर हिक जे सर्कमस्टेंसिस हूंदा आहिनि। त असांखे सभिनि खे बाबा सभिनि खे पंहिंजो पंहिंजो नियम ॿुधाया अथई। असांखे ब्राह्मण परिवार में जो नियम आहिनि उहो बाबा ॿुधाया अथई, धारणायूं ॿुधाई अथई। तव्हांखे जो करणु सूट थो थिए तव्हां करो, लेकिन ॿियनि खे ॾिसी ईअं न उहो बि छॾे छॾो। त सदा कंपेनियन बाबा ऐं कंपनी खे सम्झी करे साथ निभायो। कंपेनियन जे प्रति प्रीत जी रीत निभायो ऐं कंपनी में मर्यादायूं निभायो। बाबा सां गॾु प्रीत जी रीत निभायो ऐं जंहिंसां तव्हां कंपनी करो था जंहिंजी, उन में मर्यादायूं निभायो। सम्झो, इनखे चइबो आहे कंबाइंड रूप जी स्मृति में हाईएस्ट अथॉरिटी जी स्थिति में रहणु। अगरि असां कंपेनियन सां प्रीत जी रीत निभाईंदासीं, कंपनी में मर्यादा पूर्वक रहंदासीं, इनखे चइबो आहे कंबाइंड रूप जी स्मृति में हाईएस्ट अथॉरिटी जी स्थिति में रहणु। कंबाइंड रूप जी स्थिति हुजे त असांजी स्थिति कहिड़ी थी वेंदी? हाईएस्ट जी स्थिति थी वेंदी। अच्छा, सदा प्रीत जी रीत निभाइण वारा, मर्यादाउनि जी लकीर में रहण वारा। बाबा सां प्रीत जी रीत निभायो, परिवार सां मर्यादाउनि जी लकीर में रहो और आर्टिफिशियल सोने हिरण जे पुठियां सच्चे साथी सां किनारो न करे, साथी सां हिकु सेकेंड बि दूर न रहण वारा ॿार, सदा स्मृति जी अंगुली साथी सां गॾु ॾींदे हुए हलण वारा, अहिड़ा वर्तमान ऐं भविष्य तख़्त नशीन आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दीदी जी सां बाप दादा ॻाल्हाइनि था। हिन बार ड्रामा अनुसार पुराणनि सां मिलण जो पाठ न चाहींदे हुए बि थी वियो। महारथी महारथियुनि सां थियो ऐं जो महारथी बाप ऐं बाप जी गुई इशारे खे ॼाणे सघंदा आहिनि, उहा ॿुधंदे हुए बि न ॼाणे सघंदा आहिनि। जेका महारथी, जेका बाबा जा धारणा मुहूर्त सुठी आत्मायूं हूंदियूं न महारथी, उहो बाबा जी ॻाल्हियूं इशारे सां ई सम्झी वेंदा आहिनि। कंहिं माण्हू खे ॿुधायो उहो बि न सम्झनि, लेकिन जेका महारथी ॿार हूंदा आहिनि उहे इशारे सां ई सम्झी वेंदा आहिनि। चाहे केतिरी बि पब्लिक हुजे, लेकिन बाप पब्लिक में बि पर्सनल मुलाक़ात बि कंदा आहिनि। जंहिंसां बाबा जो बुद्धि योग जुड़ियल हूंदो आहे न, उहो बाबा जी हर ॻाल्हि खे, हर इशारे खे सम्झी वेंदो आहे। त जीअं सभिनि जे विच में बि रहंदे हुए बाबा उन्हनि सां पर्सनल मुलाक़ात था करनि, लेकिन गुह्यता जे रहस्य खे सम्झी न सघंदा आहिनि। जो दुनिया जेका साम्हूं वेठा हूंदा आहिनि, जेके बाबा ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे सम्झ में न ईंदो आहे। लेकिन जंहिंजो बुद्धि योग बाबा सां हूंदो आहे न, उहो किथे बि वेठा हूंदा न, उहो बाबा जे ॻाल्हि खे, बाबा जी गुह्य रहस्य खे सम्झी वेंदा। जीअं वर्षा हिकु ई समय चारों तरफ़ थींदी आहे, लेकिन अगरि धरती योग्य आहे त इहा वर्षा पवण सां मालामाल थी वेंदा आहिनि। अगरि धरती योग्य न आहे त वर्षा पईंदे बि मालामाल न थींदा आहिनि। त महारथियुनि खे बाप सदैव आदि खां वठी करे कंहिं नज़र सां ॾिसंदा आहिनि महारथियुनि खे। महारथी अर्थात जो बाबा जी इशारनि जी ॻाल्हियुनि खे सम्झी वञनि। बाबा महारथियुनि खे कंहिं नज़र सां ॾिसंदा आहिनि, ॿार न, लेकिन भाउ जे रूप में ॾिसंदा आहिनि।
बाबा उन्हनि खे पंहिंजो ॿार न सम्झनि। बाबा चईंदा आहिनि न तव्हां सभु आत्मायूं मुंहिंजा ॿार आहियो, लेकिन जो बाप समान आत्मायूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे बाबा भाउ जे रूप में ॾिसंदा आहिनि। वॾो ॿार भाई जे ई समान आहे। जीअं बाप दाता आहे न, उहो महारथियुनि खे बि बाप दाता जी नज़र सां ॾिसंदा आहिनि। जीअं बाप दाता आहे, उहो महारथियुनि खे बि बाबा दाता जे रूप में ॾिसंदा आहिनि। बाबा चवनि था न कि वठण वारा, लेकिन बाप समान सर्व खे ॾियण वारा। जीअं बाप भाग्य विधाता आहे त महारथियुनि खे बि कहिड़ी कंपनी सुठी लॻंदी आहे। वैसे ही अगरि कंपेनियन में हिकु लंबो हिकु नंढो हुजे त छा थींदो? कार्टून लॻंदो न। त स्थिति में बि अगरि कंपेनियन समान न हूंदा आहिनि, अगरि असां स्थिति में बि कंपेनियन जी समान न हूंदासीं, अर्थात मास्टर सर्वशक्तिवान न ठहींदासीं, साथी सर्वशक्तिवान ऐं उहो कमज़ोर, त इहे बि हिकु कार्टून थी वेंदो न। त बाबा चईंदा आहिनि जीअं जेका ॿार मुंहिंजे समान आहिनि उहो त समान ई नज़र ईंदा, ऐं जेका मुंहिंजे समान न आहिनि उहा त जीअं हिकु नंढो हिकु वॾो, हिकु मोटो हिकु पतलो, हिकु लंबो हिकु नंढो, इहे जी कार्टून जीअं थी वेंदो। लंबा ऐं नंढे जी जोड़ी थी वई, लेकिन लौकिक दुनिया में बि अगरि साथी ॿई समान न हूंदा आहिनि, चाहे शरीर जे हिसाब सां, चाहे नॉलेज जे हिसाब सां, चाहे लक्षण जे हिसाब सां, मर्यादाउनि जे हिसाब सां, त कॾहिं बि साथी उन्हनि खे साथ न रखंदा। अगरि ॿिन्हिनि जी जोड़ी न ठही, जोड़ी कीअं ठहींदी आहे? भई उन्हनि जे संस्कार, स्वभाव, चाल चलन, व्यवहार, सोच मैच करे तॾहिं त जोड़ी ठहींदी न। संस्कार ठहींदा, अगरि न ठहींदा त पोइ उन्हनि जी जोड़ी ठही न पाईंदी, साथ न रही पाईंदा। किनारे में रखी छॾंदा, भले शादी बि थी वेंदी, लेकिन उहा उन्हनि खे सेटिंग न थींदी संस्कारनि जी। दुनिया जे अॻियां उन्हनि खे न लाहींदा, पोइ हिक ॿिए सां मतिलबु किनारो ई कंदा रहंदा। त बाप बि सदा साथी कंहिंखे ठाहींदा आहिनि, जो ॿार बाप समान हूंदा आहिनि। बाप बि पंहिंजो साथी कंहिंखे ठाहींदा जो मुंहिंजे समान हूंदा। बाक़ियुनि खे बाबा ॿिए कम में लॻाए छॾंदा। दुनिया जे अॻियां सैंपल कंहिंखे रखंदा, कार्टून खे रखंदा। त महारथी अर्थात बाप समान आत्मायूं, त महारथी अर्थात समान साथी, बाबा जा समान साथी, दुनिया जे अॻियां सैंपल रखण वारा। इहे अहिड़े साथियुनि खे हर कार्य में बाप साथ रखंदा आहिनि ऐं ॿियो ई अॻियां रखंदा आहिनि। बाबा साथ बि रखंदा आहिनि ऐं ॿियो ई उन ॿारनि खे बाबा अॻियां रखंदा आहिनि। अगरि कंपेनियन जी लाइन लॻाए करे बाप ॾिसे त छा ॾेखारे में ॾींदो, कहिड़ी सीन लॻंदी हूंदी। लेकिन पोइ बि बाप सागर हुजण जे कारण जीअं कि समाए वठंदा आहिनि। सागर में त सभु समाइजी वेंदो आहे न, लेकिन नंबरवार त हूंदा न। हर हिक खे पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे कि मां कहिड़ो साथी आहियां बाबा जो। राइट हैंड आहियां, लेफ्ट हैंड आहियां, नज़दीक जो साथी आहियां या दूर जो साथी आहियां। नज़दीक जा साथी केरु ठहींदा? जंहिंजो बुद्धि योग बाबा सां लॻल रहे, जंहिंजो स्वभाव, संस्कार, नेचर बाप समान हुजनि। नज़दीक जो अचण वारो मतिलबु इहे न भई जो वॾे सेंटर ते सेवा ते वेठा आहिनि उहो बाबा जे नज़दीक हूंदा। बाबा जे नज़दीक अचण जे लाइ पंहिंजो स्वभाव, संस्कार, नेचर बाप समान ठाहिणो खपे। त बाबा चईंदा आहिनि कि हर हिक खे पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे कि मां कहिड़ो साथी आहियां।
केतिरी बार तलाक ॾिनो आहे बाबा खे, केतिरी बार नाज नखरा कंदा आहियूं, केतिरी बार रोब ॾेखारींदा आहियूं। सॼे ॾींहं जी दिनचर्या में ॾिसंदे छा अनुभव कंदा आहियो, त हे चेक करो, मां बाबा जो नज़दीक जो सितारो आहियां या परां जो आहियां। हाणे बाबा पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था, निरंतर स्मृति में रहण जो साधन आहे मुंहिंजोपन भुलिजी वञे। जॾहिं मुंहिंजोपन भुलिजी वेंदो तॾहिं असां बाबा खे निरंतर स्मृति में रखी सघंदा आहियूं। सभु कुझु बाप जो ई आहे, ये तन बि असांजो न आहे, ये तन बि कंहिंजो आहे, बाबा जो आहे। बाप सेवा अर्थ ॾिनो अथई न, त मुंहिंजोपन निकिरी वञे, मुंहिंजोपन ख़तमु त देही अभिमानी स्वतः थी वेंदासीं। अगरि बाप जी स्मृति थोरो बि किनारो थी वेंदी आहे त केरु अची वेंदी आहे, माया अची वेंदी। बाप जी स्मृति सां थोरो बि किनारो करे वठंदव, हिन करे जो बाबा जी दिनचर्या आहे उनखे पूरो फॉलो करो। भले असांजो बुद्धि नथी लॻे, मन नथी लॻे, भले फालतू वीचार अचनि था, लेकिन असां बाबा खे यादि कंदे कंदे उहे सभु समाप्त थी वेंदा, मर्ज थी वेंदा। त जेका नियम आहिनि न उन्हनि खे पक्का करो। अमृत वेले खां वठी करे अमृत वेलो उथणो ई उथणो आहे, नियम ठाहियो, आप पंहिंजी पाण ई अखि खुली वेंदी। हाणे त समय ई केतिरो, ॾिसो दुनिया में छा छा थो थिए। अमृत वेले खां पोइ मुरली क्लास, पोइ बाबा जो जेको बि बाबा सॼे ॾींहं में कर्म योगी स्थिति जे लाइ चईंदा आहिनि, पोइ विच में बि मुरली खे रिवाइज़ करो, क्लास करो, नुमा शाम योग करो, राति जो यादि करे चार्ट लिखी सुम्हो। एतिरो बि कंदा त केॾो बाबा जे कनेक्शन में रहंदासीं, है न। रोज़ जो नियम ठाहे छॾियो, कोई न कोई पॉइंट कंहिंखे ॿुधाइणो ई आहे, जेको बि मिले सभिनि खे मनसादान करिणो ई आहे। हर ॻाल्हि में बाबा जी श्रीमत खे फॉलो करिणो ई आहे। ये पक्को कंदा वञो त मुंहिंजोपन भुलिजी वेंदो, सिधा बाबा बाबा यादि ईंदा वेंदा। मुंहिंजोपन अगरि बाप जी स्मृति थोरी बि भुलिजाओ त माया अची वेंदी। सिधा कंबाइंड रहो त माया जी हिमत ई न थींदी। सिधा कंबाइंड रहो त माया जी हिमत ई न थींदी देह अभिमान में लाइण जी। सदा बाप जे सिवाय ॿियो कुझु सूझे ई न असांखे, बाप जे सिवाय ॿियो कुझु सूझे ई न। जॾहिं बाप सां गॾु किनारो कंदा आहियो तॾहिं कमज़ोर थी वेंदा। जंहिं समय सोचंदा आहियो छा करूं कीअं करूं, माया ते जीत पाइणु मुश्किल आहे। ये सोचण अर्थ आहे किनारो करणु। सर्वशक्तिवान बाप साथ आहे त छा ये संकल्प अची सघंदो आहे? सर्वशक्तिवान बाप असांजे साथ आहे त ही संकल्प अची सघंदो आहे कि माया ते कीअं जीत पायूं। माया छा कंदी असांजो? माया बाप खां अलॻि कराए भिन्न भिन्न रूप में ईंदी आहे न, त असां संकल्प ई करो मां हमेशा विजयी आत्मा आहियां। ये मन में तिलक लॻाए, पंहिंजे मस्तक ते सदा तिलक लॻल हुजे कि मां विजयी आत्मा आहियां। मां न करे सघंदो आहे, मां कमज़ोर आहियां, कीअं करां? ये कमज़ोरी जा संकल्प रावण जी सेना जा अकासुर बकासुर आहिनि। चेक करो तव्हांखे अहिड़ा संकल्प ईंदा आहिनि, छा करां, कीअं करां, मां कमज़ोर आहियां। त ये केरु आहिनि? रावण जी सेना जा अकासुर बकासुर। उन्हनि सां डिॼणो न आहे। सदैव सोचो मां आहियां ही विजयी। पहिरों बि रहियां, हाणे बि रवां थी, कल्प कल्प जी विजयी आत्मा आहियां मां। हिन ड्रामा जे अंदरि विशेष पाठ वॼाइण वारा विशेष आत्मायूं तव्हां ॿार आहियो न। छो जे सभिनि खां विशेष ते विशेष केरु आहे? बाबा आहिनि। हिन ड्रामा जे अंदरि विशेष पाठ वॼाइण वारा विशेष आत्मायूं असां आहियूं, बाबा जा ॿार। छो जी सभिनि खां विशेष त विशेष आहे बाबा।
बाप सां गॾु पाठ वॼाइण वारी आत्मायूं ऑटोमेटिकली विशेष थी वेंदियूं आहिनि। दुनिया में भी अगर कोई विशेष आत्मा सां गॾु थोरो सो भी समय रहंदो आहे, दुनिया में भी अगर कोई विशेष आत्मा सां गॾु थोरो भी कोई माण्हू रहंदो आहे त उनखे नशो चढ़ी वेंदो आहे। अगर प्राइम मिनिस्टर सां गॾु थोरो भी समय अगर रहियो त उनखे केतिरो नशो अची वेंदो आहे न कि मां प्राइम मिनिस्टर सां गॾु हुयमि, मां प्राइम मिनिस्टर सां गॾु वियुमि, हुन सां गॾु लंच कयो। वो त अॼु आहिनि कल्ह न आहिनि, लेकिन ये केतिरो ऊचो आहे। बाबा सां गॾु असां सदा रहूं था, अगरि असांखे सदा रहण जी ऑफर आहे। सोचो वॾे वॾे बाबा खे असां रोज़ु गुड मॉर्निंग कंदा आहियूं। कोई माण्हू रोज़ु प्राइम मिनिस्टर सां गॾु रहे हुनखे गुड मॉर्निंग करे त माण्हू उन्हनि खे केॾी ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि। इहे प्राइम मिनिस्टर खे रोज़ु गुड मॉर्निंग कंदा आहिनि, प्राइम मिनिस्टर सां गॾु वेही करे रोटी आदि खाईंदा आहिनि, प्राइम मिनिस्टर सां गॾु घुमंदा आहिनि। असां कंहिंसां गॾु उथी करे कंहिंसां गुड मॉर्निंग कंदा आहियूं? असां कंहिंसां गॾु वेहींदा आहियूं, रोटी खाईंदा आहियूं, असां कंहिंसां गॾु घुमंदा आहियूं, असां कंहिंजी पढ़ाई पढ़ंदा आहियूं, असां कंहिंजे चए ते हलूं था। असांजो पालनहार केरु आहे, असांजो पीउ केरु आहे? ईअं यादि करो, विच विच में स्मृति में लाहियो कि मां ऊच ते ऊच बाप आहे मुंहिंजो, मां हुन सां गॾु वियां थी, उथां थी, खायां थी, पीयां थी, सुम्हां थी, उथां थी, कुझु कंहिंसां ॻाल्हायां थी, काॾे वञां थी त वॾे ते वॾे बाप सां गॾु मां आहियां। केॾी वॾी अथॉरिटी आहे। सिर्फ़ु बाबा नज़र न ईंदा आहिनि, सिर्फ़ु असांखे स्मृति रहणी खपे। स्मृति भी इमर्ज रूप में रहणी खपे। बाबा चईंदा आहिनि कि त नशो रहंदो आहे सदा हिकु रस नशो कि मां बाबा जो आहियां, बाप मुंहिंजो। बाप सदा सागर ऐं दाता आहे त ॿार बि सागर ऐं दाता आहिनि, बाप मदद करो। ईअं त न चईंदा आहियो। असां दाता बाबा खां मञूं कि बाबा जो असांखे ॾिनो अथई उहो बाटूं। बाप असांखे सभु कुझु ॾेई छॾियो अथई। बाबा असांजो, बाबा त असांखे सभु कुझु ॾिनो अथई। बाबा वटि त कुझु आहे न। अगरि ॾेई ई छॾियईं पोइ मांगदा छा आहियूं? बाबा त सभु कुझु ॾेई छॾियईं न। जन्म ते असांखे ताज बि ॾिनई, ज़िम्मेवारी जो ताज, पवित्रता जो ताज, तख़्त बि ॾिनई, पंहिंजो दिलि तख़्त ॾिनई, तिलक बि ॾिनई, आत्मिक स्मृति जो तिलक बि ॾिनई, खज़ाना बि ॾेई छॾियईं। सभु कुझु त आहे असां वटि, सिर्फ़ु असांखे छा करिणो आहे? हुनखे यूज़ करिणो आहे। पोइ मांगदा छो आहे? सदैव सोचो असां जहिड़ो ख़ुशनसीब कोई न आहे हिते, न हूंदो। कॾहिं बि तव्हांखे कोई बि ज़रूरत हुजे, तव्हां काॾे सेंटर दीदी वटि वञी सघो था, नथा वञी सघो, लेकिन कॾहिं बि कोई बि ॻाल्हि त यादि रखो वॾो वॾो बाबा मूंसां गॾु आहे। मन ई मन में बाबा खे यादि करे उहो ॻाल्हि बाबा खे ॾेई छॾियो, है न? त बाबा चवनि था तव्हां जहिड़ा ख़ुशनसीब कोई न आहे, कोई न हूंदो कॾहिं बि। त सदैव झूमदा रहो। बाबा चवनि था सदैव झूमदा रहो। कर्म योग जो फल आहे सहज योग ऐं ख़ुशी जो कुझु कंदा आहियो हुनजो प्रत्यक्ष फल हिते ई पदम गुणा मिलंदो आहे। कहिड़ी पदम गुणा जी प्राप्ति आहे? हिते जी संगम युग जी सहयोग ऐं ख़ुशी। दुनिया में कुझु चईंदा आहिनि, दुनिया में जो कुझु कंदा आहिनि ख़ुशी जे लाइ, ये बेहद जी अविनाशी ख़ुशी असांखे मिलंदी आहे जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं न। त बाबा खे यादि करे करे कर्म कंदा आहियूं त हाणे असांखे कहिड़ी प्राप्ति थींदी आहे? सभिनि खां वॾी त बाबा जी मदद मिलंदी आहे, ॿियो ख़ुशी ॾाढी थींदी आहे जो माण्हुनि खे खपे।
मन जे ख़ुशि रहण सां शरीर जी व्याधि बि सूली खां काटो थी वेंदी आहे। अगरि तव्हांखे कोई शरीर में बीमारी अथव त बाबा अॼु असांखे चवनि था कि ख़ुशी रूपी दवाई खाईंदा रहो, अर्थात कोई ना कोई ख़ुशी जी ॻाल्हि सोचंदा रहो त बीमारी बि सूली खां काटो थी वेंदी। ज़्यादा सोचणो न आहे, सोचण सां निर्णय शक्ति घटि थी वेंदी आहे। ज़्यादा न सोचो। पेपर अचे माना परिपक्व थियणु। कोई बि पेपर ईंदो आहे त मतिलबु असांखे पक्को करणु ईंदो आहे, घबराइणो न आहे असांखे पेपर सां। पेपर फाउंडेशन खे पक्को कंदो आहे। असांजो जेको बि पेपर ईंदो आहे न उहो फाउंडेशन खे पक्को कंदो आहे। फाउंडेशन खे कूटंदा आहियो, उहो कूटणो न आहे लेकिन मजबूत करणो आहे। फाउंडेशन खे कूटंदा आहिनि, उहो कूटणो न आहे असांखे लेकिन मजबूत करणो आहे। अर्थात पंहिंजे पाण खे पक्को ठाहींदा वञो। कोई बि ॻाल्हि अचे थी त असां कुझु न कुझु सिखाए ई वेंदी आहे न। छा सिखाए वई? सहन करणु सिखाए वई, समाइणु सिखाए वई, हर्षित रहणु सिखाए वई, परखणु सिखाए वई। रोज़ चेक करो, अगरि तव्हांजे जीवन में कोई बि ॻाल्हि अचे थी जंहिंजे कारण तव्हां में थोरी ईअं हलचल वग़ैरह जो सीन ई अचे थो लेकिन तव्हां बाबा खे यादि करे पार कयो त उहो ॻाल्हि असांखे छा सिखाए वई? चाहे देह द्वारा आई आहे, चाहे देह के संबंध द्वारा आई आहे, चाहे व्यक्ति वैभव के द्वारा बि कोई बि ॻाल्हि अचे थी। सम्झो असांजे शरीर में अॼु सूर थो थिए ऐं असां बाबा खे यादि करे कर्म करूं, हुन सूर खे सहन करूं, समाईंदे हुए बाबा जी यादि में कर्म कंदा रहो त तव्हां सिखंदव न अॼु पाठ कि कीअं दर्द में भी बाबा जी मदद मिलती है। केतरी बार ही हलचल थी लेकिन एक सेकंड में स्टॉप, केतरो विस्तार एक सेकंड में समेटे वतो, केतरो विस्तार जी ॻाल्हियूं असां एक सेकंड में समेटे वतो। स्वभाव, संस्कार, संकल्प, संबंध सब एक सेकंड में समेटे वठो। स्वभाव, संस्कार, संकल्प, संबंध बाबा चवनि था सब एक सेकंड में समेटे वठो। ये प्रैक्टिस ॾाढी खपे। हिन जे लाइ छा करिणो आहे? विच विच में अशरीरी थियो। कल्ह बि बाबा जो स्लोगन इहो, अॼु बि ईअं ई आहे। बाबा चवनि था हिकु सेकंड में स्टॉप। हिकु सेकंड में असां हाणे सभिनि सां इहे सभु ॻाल्हायूं था, कमु था करूं इहे सभु, ऐं हिकु सेकंड में बाबा चए स्टॉप त स्टॉप। परमधाम निवासी स्वभाव, संस्कार, संकल्प, संबंध सभु हिकु सेकंड में समेटे वठो। ये प्रैक्टिस ॾाढी सुठी खपे। भूख, प्यास, सर्दी, गर्मी सब कुछ हूंदे हुए संस्कार प्रकट न थियनि। भूख भी लगे थी, गर्मी भी थिए थी, सर्दी भी थिए थी, लेकिन बाबा चवनि था कि तव्हांखे सदा हिकु स्थिति रहणी आहे। स्वभाव भी समय ते धोखो ॾींदो आहे। कॾहिं कॾहिं असांजो स्वभाव समय ते धोखो ॾेई छॾींदो आहे। इन करे न पूरो ई चेक कंदा वञो पंहिंजे पाण खे। कॾहिं बि विनाश अची सघंदो आहे। सम्झो ॾाढी गर्मी हुजे, जंहिं ॾींहुं ॾाढी गर्मी हुजे उन ॾींहुं विनाश अचिणो हुजे त असां गर्मी गर्मी करे शरीर न छॾूं। जंहिं ॾींहुं ॾाढी सर्दी हुजे ऐं उन से असांखे शरीर छॾिणो पए त असां सर्दी सर्दी करे न वञूं, बाबा खे यादि करूं। उहो कॾहिं थींदो? जॾहिं असांजी हर स्थिति में समान कंडीशन थींदी। ये प्रैक्टिकल ॾाढो खपे। भूख, प्यास, सर्दी, गर्मी सब कुछ हूंदे हुए संस्कार प्रकट न थियनि। सब कुछ हूंदे हुए बि उहो जो संस्कार हूंदा आहिनि न, गर्मी थींदी आहे त संस्कार थींदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि अरे ॾाढी गर्मी थी थिए, ये कूलर हलायो, एसी हलायो, थधो पाणी ॾियो, ईअं
त उहे संस्कार प्रकट न थियणु खपनि। बाबा चवनि था हाणे सभिनि जे अंदरि सुभाउ संस्कार कहिड़ा हूंदा? बाप समान हूंदा। स्वभाव भी समय ते धोखो ॾींदो आहे, इन करे स्वभाव संस्कार संकल्प सभु समेटे वठो। स्वभाव संस्कार संकल्प सभु समेटे वठो। बाबा चवनि था जहिड़ी प्रैक्टिस सदा यादि रखंदो, अहिड़ी प्रैक्टिस असांखे सदा अगरि असां यादि कंदा वेंदासीं त असां सदा क़ाइमु रहंदासीं, असां कॾहिं बि बाबा खे छॾंदासीं न। ॾाढे समय जे अभ्यासी हूंदव तॾहिं ही पास विद ऑनर्स थी सघंदा। ॾाढे समय जा अगरि असां इहे अभ्यासी हूंदासीं न, भई हिकु विच में अभ्यास करो, हिकु सेकेंड जे लाइ स्टॉप थी वञो, पोइ वरी कर्म क्षेत्र में अचो, हिकु सेकेंड जे लाइ वरी स्टॉप थी वञो, वरी कर्म क्षेत्र ते अची वञो, वरी स्टॉप थी वञो, वरी कर्म क्षेत्र ते अची वञो। त इहे जीअं समेटण जी शक्ति आहे, हर ॻाल्हि खे समाइण जी शक्ति थी वई। त हीअ असांखे प्रैक्टिस करण सां ॾाढो समय जे अभ्यास हूंदो त ही पास विद ऑनर्स थी सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।